अहम ख़बर शामिल क्यों गडाब मां जिथे मलिर नदी मां अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है वांखे अपडेट कंदा हलूं त मलिर नदी मां अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। पुलिस जो चवण है लाश जी सुञाणप कई पई वञे। ख़बर ते पहुचाई पिया गडाब मां जिथे मलिर नदी मां अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथायो आहे। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गडाब मां मंज़ूर सोलंगी खां। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी लतीफ़ थाने जी हद आहे मुर्गी खाना क़ैदाबाद पुल वेठो जिते एक 28 वरियनि जे जेको आहे नौजवान अणॼातल नौजवान जो जेको तशद्दुद थियल मुबीना तौर लाश हथायो आहे, जंहिंखे शाह लतीफ़ थाने जी पुलिस खणाए थाने मुंतकिल कियो आहे, जंहिंखां पोइ कानूनी कार्रवाई करे जना अस्पताल मुंतकिल कयो वेंदो। इन हवाले सां SHO शाह लतीफ़ जो चवणु आहे त असां जेको आहे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे रहिया आहियूं। जीअं असांखे का बि जेको आहे इन हवाले सां मालूमात मिलंदी त असां ॿुधाईंदासीं। जी ठीक है मंज़ूर, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।